कुत्थो वही किधर कुत्थो नया लगी थई मंटक मंटक कंदो वन और जी सट निड़िय ते लत आज तो पुठी को वार करियो आज खेलतन में आ निकरण जी क्या और ढल बीते आ बीते आज पुराना लहन सीधा भोबड़े है ना और तुम्हारी गोली हनासा और तुम्हारी निकरी वियो शायद दरते आयो सुभाणे दर टपंदे देर न कंदो इन्हीं करे ने के अगे जहान पहुंचाइणो आ तर टपण को पेरी सोढल सा तो खोस करे इनके खबर न है सोढल जी सट हाथी आंदो न चले चाहे शफू रत गाड़ी तो वने करता है हमद छाए खाल दे ही शहबाज खान गोठा जा मानू हिते आ यार दादा ने घर ॾाढा वधन मां पुलिस के फोन कया गोठारन के तला ॾियूं पुलिस के छॾ वहीं क्यों होशियारी सां बीहो चालू चयो मांदरान थी जाओ ये तो घर छॾे वियो या सवेरे के झेड़े में धकी थी भजी वियो दादा न धकी थियो या मो और तू त घर में हुजन न सामान खणोस न इहो वड़ ना है रंगन खां वधीक हिन जे घर जो सामान आ यूस्ता घर के बाय पाणी पतो पेजी वेंदस शहबाज खान जे सरकश कबीले सां टकराण जो अंजाम छा है राय गोठ है घर में सुबी तकरारी दौर जी स्थिति में आयूं क्रोध न करूं बाद में छा बणबो सिर थो वने जनवर अनवर बिल्कुल बरहक्का मिरल कुछ वरे बन हरू भरू अड़जो निकरो तो निकरो ठीक आ अचो वो ॾिसो वञनि मथां कॾो घर जो जाजो वठंदा पोइ ॾिसूं था
मासी ही आहिनि दवाऊं सुयूं लिखी ॾिनियूं डॉक्टर से लॻणियूं अथसि सुयूं हणायसि पुट तकलीफ़ में आ चयो अथमि कंपाउंडर खे अचे थो वॾे डॉक्टर खे चओ कंपाउंडर खे कहिड़ी ख़बर मासी डॉक्टर लिखियूं आहिनि सुयूं हणण को मुश्किल कमु न आहे कंपाउंडर हणी वेंदो हुनजो सॼो ॾींहुं कमु ई इहो आहे सो बि चओसि न बा मूंखे ॻणती आ गणती न कर मासी डॉक्टर दिलदारी ॾिनी आहे यको बेहोश आ ॻणती कीअं न कयां डॉक्टरनि जी त दिलि ई पकी थी वई आ अहिड़ा मामला रोज़ रोज़ ॾिसी तूं उल्को न कर अलाह वॾो आहे होश में अची वेंदो उहो हेॾां दादन ज़ख़्मी थियो आहे होॾां क़तल करे प्लान बराबरि कंदासीं बंदि कर इहे ॻाल्हियूं इहे हुशियूं ॾेई त हिन हाल में पहुचायोसि था दुआ घुर त जल्दी सिहत याब थिए हलियो आहे उबतियूं ओरण आईंदा इहे सोचियूं न त पोइ न अच क़िस्मत जा बि अजीब खेल आहिनि नूरी बेशक मां असांजे त ख़्याल ख्वाब में बि न हुयो त असीं ईअं दरबदर थींदियूंसीं हा न बसि नसीब जेको लिखियलु हूंदो आहे सो ई थींदो आहे जिते दाणो पाणी हूंदो आहे उहो चुगणो ऐं पीअणो पवंदो आहे किथे असांजो ॻोठु किथे दादन जो ॻोठु ऐं किथे वरी ही जॻह जंहिंजी इहा ख़बर न आहे त ही किथे आहे ऐं कहिड़े शहर में आहे नज़ीर जी तलाश वरी बि साॻी ॻाल्हि डॉक्टर त तलाश कयो पर मिलियो नाहे अम्मा अख़बार में ख़बर ॾिजे हथ सां वियल खड़ो कयूं हूअं न त हीअं पकड़िजी पऊं अख़बार जी ख़बर दुनिया जहान ताईं पहुचंदी ॿियो त नज़ीर गुम नाहे जो ख़बर ॾिजे सम्झ त गुम आहे अम्मा असां वांगुरु जॾहिं ॻोठु मोटंदो त पाण ॻोल्हींदो पाण खे ॾहे सर पियो सम्झे ईअं लुड़ी वियो बिल्कुलु बाबल दादन ई पचाए दाबो तेॾी ज़ुकाम मौला जो शान आहे घर ते कड़कियासीं सरदार ओए को वणी न वांगी ठिकर पे ठहकिया सरदार घर खाली हुस हा गोहर असां वारियूं औरतूं त ठहियो सरदार पर संदसि औरतूं बि घर में न हुयूं शहबाज खान जी दबा दादन घर खाली न कंदो ॿियो छा कंदो न गोहर दब में न सियाणप कई अथसि त मथां औरतूं वर चढ़नि बिला शक दादन ॾुखियो मला गोहर ख़बर आहे त केतिरो ॾुखियो आहे दादन धूड़ थी वेंदो धूड़ अस्पताल मां जांच कयो त बची न वियो हुजे पइजी वेंदी ख़बर बचो या मो सम्झण जी कर मीरल सरदार जेको चयो उहो अकुल में आयो ई न हुजई मथे में मेजालो त सम्झ में बचई सरदार जो चवणा त अस्पताल खां परवारो घर बजाए इज़राइल सां मुलाक़ात थी वञेसि हाणे आई अकुल में ॻाल्हि तोखे अकुल ईंदो ई देर सां आहे ॾंद न टेड़ तोखां बि वयसि मुंहिंजे आॾो आईंदा या हिम्मत न कजो जी जी सरदार ॿियो ॿुधायो तव्हां हुन डॉक्टर जी तबियत दुरुस्त कई नज़र आयो न त नूर न रहंदुसि सरदार रहण बि न खपेसि तेॾी ज़ुकाम मौला जो शान आहे पुलिस खे पलजो सरदार हले सिर थो वञई बादल गोर छुड़वाग न थी बादल अहम ॻाल्हि कई आहे बादल जी सरदार पुलिस खे पलण मौजो कमु आहे पंहिंजी बिरादरीअ ते आयल हर मुश्किल घड़ीअ में साथ ॾियण ही शहबाज खान खूब ॼाणे थो ज़मानतुनि ताईं बदल आहियां ज़मानतुनि ताईं ॿी बिरादरीअ खे सालंसी बि कोन मिलंदी मूं मुख्तियार कार सां ॻाल्हाए छॾियो आहे रुगो सोढल वारो मसइलो हल थिए पोइ तव्हांखे छूट आहे जेको बि वर चढ़ेव न असली चबाटजी वञे चबाटजी इहो सोढल करे सघे थो हिननि जे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे साईं
न पीरियल सुञातो आहे कॾहिं कॾहिं तूं नवाण जहिड़ी ॻाल्हियूं कंदो आहे भगन। सरकार दादन अवां खां पुछो उन्हनि जूं रनूं वञी अलाए किथे रहियूं आहिनि बाबल। अड़े हुननि खे अख़्तियार कंहिं ॾिनो त असांजे ॻोठ में दाख़िल थी दादागिरी कनि ऐं घरनि में घरनि। दादन पंहिंजो आहे, पाण सां कंदो त पाण मारबसि, ॿिए खे कोन ॾिबो त मारेसि। लख लहो सरकार, ईअं ओ ईअं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कंदव त बिरादरी बि क़ाइमु ऐं किलो बि क़ाइमु, न त शहबाज ख़ान जी बिरादरी होरियां होरियां घाटे ते चढ़ंदी ईंदी। थेड़ियोसि सरकार, थेड़ियोसि, ठोकर सां, थधाईअ सां न। शेर थी शहबाज ऐं संदसि बिरादरीअ खे छेह ॾिबी। सरदार गाजी ख़ान जी सरपंचीअ में थियल फ़ैसिले ते अमल थियण खां पोइ शहबाज ऐं संदसि बिरादरीअ जी अरडाई जारी रही त मालूम थी वेंदुसि त बहराम खाली ऐं खोखलो बोखर बंड न आहे, अहिड़ो वण आहे जंहिंजूं पाड़ूं पूरे पाताल में फैलियल आहिनि। बिलाशक बाबल साईं, बगन बि घटि न सम्झो, बगन जी सट पघियड़ जो झट। सरदार तव्हां ॻाल्हायो शहबाज खान सां बाबा। हा सरदार, जे निकिरी न वञनि त असांखे न छॾियऊं, पर निकिरी विया। अॼु हिकु घर में घिरिया आहिनि, सुभाणे ॻोठ ते गांव ॿधंदा ऐं पोइ ॿियूं बिरादरियूं ठठोली कंदियूं। रेस बहिराम खान जी बिरादरी। सभिनी जी ॻाल्हि सम्झां थो, मां तकड़ नथो चाहियां। सरकार हू अगराई करे चुका आहिनि, दादन ते हमलो ऐं संदसि घर ते का कई अथनि। तव्हां चओ था त दादन सही कयो आहे? हा, दादन सही कयो आहे किबला। कीअं? ॾिसो, तव्हां वटि का औरत पनाह वठे ऐं चवेव त मूंखे बचायो त जवाब ॾींदुसि न? बाबल दादन जो ॾोह उहो आहे न बाबा, हुन अॻुवा कयूं हुजनि या हुन सां ज्याती कंदो हुजे या वरी ज़बरदस्ती विहारियूं हुजनि त पोइ आहे दादन ॾोही। बाक़ी जीअं शहबाज खान जी बिरादरी पुॼे न, ईअं असां बि न वञूं। हा सरकार, सुभाणे राज रुसी वेंदो, हिन मामले खे खणो बाबा साईं, मथे खणो। सूरज जी भेण ही कोने का औरत था अचनि। अस्पताल वञ न यार जावेद, अस्पताल न, तू को टिकी फोटो ॾे। डॉक्टर सतार कोने, ही पुलिस केस आहे शफ़न, मां कीअं इलाज कयां? अरे हाली का सुई या पट्टी कर, ये थाणे वञण जोड़ो थिया। मुंहिंजी जाइ ते जेकॾहिं ॿियो हुजे हा न त बेहोश हुजे हा, बेहोश। यहाँ सॼो करे गेल जी पतो यहाँ जावेद। अच हल अंदर।
अहिड़ो थियो छा? डॉक्टर सतारा जहिड़ो साम्हूं थिया न मज़ो अची वञे हा। सोढो चोरीअ पोयां वार करी चोरीअ। धक्को कीअं अथसि? गोली मासाइती अथसि, हॾे जो बचाव अथसि। मां टाकाणी पटी कई थी मांसि। दवा मां ॾियांसि थो, तूं पाणी पीआस त मां दादन ॾे वञां। दादन न तव्हां थींदा न आया हो छा? न, मां सिधो शहर खां पियो अचां। दादन बि शहर जी अस्पताल में त आहे। अस्पताल में? हा, उन ते बि सोडल हमिलो कयो आहे। हिक पासे दादन जी ख़बर न आहे, ॿिए पासे हिन शफ़न जो शिर, टे पासे वरी रईसनि जी रड़ पई। सम्झ में नथो अचे त मां छा कयां। सोराब बीह त सही। ओ मुंहिंजा चाचा सोराब, तोसां ॿ अखर ॻाल्हाइणा आहिनि। हा तो फाटई ॾिसी भॼे थो। चओ ॻाल्हि ॿुध, तूं राज़ी आहीं या तो में बि फेरा फेर? छा लाइ? पुछी ईअं थो ॼण तोखे का ख़बर ई न हुजे, न का बिड़क हुजे। नंढड़ो ॿार ईअं पुछी थो। पोइ बि छा पोइ बि? हाँ, संग खां साथ में ॿियो मुंहिंजो कमु कहिड़ो आहे? हाँ, ॻाल्हि ॿुध, फिरण मां न ॾींदोसांइ, ऐं इनकार तूं न करे सघंदे। तूं ॾाढा मुर्शी तो ॾेखारे। न बाबल, न मुंहिंजा चाचा सोराब, तोसां पंहिंजे थियण वारे सोरे सां ॾाढा मुड़सी। न बाबल, न न, का ॾाढा मुड़सी कोन्हे। ॾाढा मुड़सी कंदे त सोहराब सहे जी खल न आहे जो चूंडड़ीअ सां चिचिड़जी वञे। बाक़ी सरपंचनि जे फ़ैसिले ऐं सुखन मुताबिक़ सोहराब साख वारो आहे। बस मूंखे बि सुखन वारो सोराब खपे, सुखन वारो सोराब। हा, मां फ़ैसिले ते क़ाइम आहियां। सोडल क़ाइम कीअं न रहंदे फ़ैसिले ते? ॿुध, सुभाणे ईंदोसांइ नेका विझण, तो बि दुहलाई शरनाइन सां। हल हाणे हलो अच। हलो मूमल अधो दादा न अलाए कहिड़े हाल में आहे। मां त तोसां गॾु आहियां कंवर। अस्पताल वञा? मूंखां थी इजाज़त घुरी? सलाह थी पुछां। सलाह ॾियण सां छा वरंदो? दिलि त मुंहिंजी बि चवे थी, पर मां बि तो वांगुरु बेवस आहियां। तो त ॼाणी वाणी ग़लती पई कई। मां त भाउ खे ॾिसण जी सलाह पुछी आहे। ॼाणी वाणी न कंवर, मां त हियांव जी बाहि खाईं पे कयमि। न कबो आहे ईअं। भला जेको थिए पियो सो दुरुस्त आहे। न पोइ भॼण खां कुसण बहितर आहे। मूमल उन्हनि खां मालूम कर। जीअं ईअं कयो, मूं में ऐं तो में को बि फ़र्क़ु न आहे। तोखे अॻ में बि चयो हो न त मां बि कुछंदे लुछंदे कपजी वॾजी कुसी वई आहियां, पर भगम कान न वरी सोचिस तो त कदम पे खयो। मां त मामे जे घर में बि हूंदे भाउ खे ॾिसण लाइ मोहताज आहियां। तूं त धारियनि जी देग में रजण थी वञी। कंवर न वेंदा सोरा। बस जी ॻाल्हि कर मूमल। कंवर सोचींदे सोचींदे मूंखे अलाए छा थो थी वञे। मूमल मुंहिंजी दिलि मुंहिंजो जहिड़ो कातीअ जी चोटीअ में अटकियल आहे। सोराब रट लॻायो अथव ते ऐं शफ़न खे घरां कढी छॾियो अथई।
दादन अस्पताल में ॿियो को आहे जो सोराब खे समझाए? तू छा थी समझी त मां खुश आहियां? खुशीअ मां जहिड़ो कपे थो ॾियां। थाणो सीनो चीरे दिल कढी उछलण ॾाढी ॾुखी आहे। बेवसी मुची आहे। वेही मुड़स माराया। तू ॿुधाए थाणो, शहबाज खान वारा ज़ोर आहिनि, सुधल वारा दातन साहब इनकार ते लड़िया आहिनि ऐं शफन वियो आहे जंग भॼाए मोटियो। जंग भॼाए मोटियो किथे आहे? मां छा ॼाणा त किथे आहे। जावेद ॿुधायो त सुधल सां विड़ियो आहे, गोली लॻी अथसि। जे फ़ैसिलो न हुजे हा न त मां बि न मञा हा, मरा हा जीअं हा, पर कोमल खे जीअरे पाए में न उछलाया। पर हाणे छा थींदो? सुभाणे सुबुह जो सुधल निकाह हलाईंदा। सुभाणे सुबुह जो? हा, सिर्फ निकाह करे हलियो वेंदो। ॿी का बि खशट या खिटरा करण न ॾींदोमांसि। बस निकाह करे हलियो वेंदो। बाबा, बाबा मूंखे धीअ, बेवस उठन भी पार छड़िया है। दादन, सभई एक्सरे ऐं रिपोर्टूं दुरुस्त आहिनि। जंघ ऐं बाह जूं हॾियूं भी मुतासिर न आहिनि थियूं। जेका जंघ जी रग आहे उन जो खतरो आहे। खतरो? हा मासी, टाको लॻो अथसि। हलण वग़ैरह में तकलीफ़ जो इम्कान आहे। तकलीफ़ आस्ते आस्ते खत्म थी वेंदी डॉक्टर। मुंहिंजी भरपूर कोशिश हूंदी त इहा तकलीफ़ न रहे, छो त इन सबब मंडकाए बि सघी थो। छा थो चवीं? हा दादन, इहा ई तकलीफ़ पे चयमि। तो वरी सूर वग़ैरह समझो। इन खां बचाए सतार, डॉक्टर आई। मासी, बचाइण वारो रब आहे। मूंखे चवण या पारत जी ज़रूरत न आहे। डॉक्टर सतार, तू भी डॉक्टर आई, डॉक्टरनि सां ॻाल्हाए। मूंखे सोडल खे सुपिन में पाणी पीआरणो आहे ऐं शहबाज जे दिमाग़ में वेठल शैतान खे पथरियूं हणियूं आहिनि ऐं जेका अमानत आहे न सा सलामत पहुचाणी आहे। दादन, मूं डॉक्टर सां मशवरो कयो आहे। सर्जन 14 आना ख़ातिरी कराई आहे। तूं फिक्र न कर। डॉक्टर सतार, दादन अस्पताल मां निकिरंदो त फिज वांगुरु फराका ॾेई पंहिंजो पलांद पाण कंदो। पुट, रब सेहत ऐं हट सॼो ॾींदी। पलांद खे परे उछल। अम्मा, मूंखे हिन बाह ऐं जंघ जी नाहे लॻल। मूंखे पंहिंजे नक थी आहे सोढल जहिड़े नमरूद जो नक लाइणो आहे ऐं शहबाज खे सेकारणो आहे त दादन अञा तिंगड़ियो न आहे। जॾहिं तिणगियो त तीहूं बि तहलबियूं ऐं तकंदियूं, उन्हनि जा पेर बि कोन कुपंदा। मासी ख़दीजा ऐं नूरी भी परेशान आहिनि दादन। तकलीफ़ में आहिनि छा? साह खां बि वधीक संदन सार संभाल लधी अथनि। कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ उन्हनि खे कान्हे का। मोटण लाइ मादियूं हूंदियूं? हा दादन, सख़्त परेशान आहिनि। डॉक्टर सतार, खेन हथ त ॾियूं त खुटको न कनि, सुतत सड़ंदियूं। छो न कंदो एतबार? नज़ीर अहिड़ो न आहे। अम्मा, न कंदो, एतबार को न कंदो। जेकॾहिं न कंहिं चोरियुसि त कुझु न कुझु ज़रूर कंदो। न कंदो। मां हाल हक़ीक़त कंदीसांसि त सम्झी वेंदो। कोन सम्झंदो अम्मा। नज़ीर नाराज़ ज़रूर थींदो। चवंदो त छो निकितो घरां, चोरींदसि दुश्मन। कननि जो कचो नाहे नज़ीर। वक़्तु आयो त मां पाण ई निबिरी पवंदीमांसि।
तूं बि कीअं निबिरंदीअ नज़ीर सां अमा? जे न शक जे पाताल में किरी पियो त हीअ असांजूं अज़ियतियूं अजायो वेंदियूं। न वेंदियूं अजायो। जे न नज़ीर अहिड़ो निकितो त मूं ॿियो गस ॻोल्हे ऐं सोचे वरितो आहे। छा सोचो अथई अमा? हिन वक़्तु लाज़मी आहे त ॿुधायां। हा न अमा, लाज़मी आहे। मूं नंग करे तुंहिंजो रिश्तो खेसि ॾिनो हुयो। मूं एवज़ो त नज़ीर खां तलब कोन कयो हो न, या कयो हुयो? न। जे न नज़ीर कननि जो कचो थी आम मर्द थियो त असीं डॉक्टर वटि हमेशह लाइ रही पवंदीसीं ऐं डॉक्टर सां रिश्तो। अमा चरी त नहीं थी। रोज तो रोज पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू